ही को भूत बंगलो या को झंग ऐं ॿेलो न आहे, पर ही खानपुर मार जे असिस्टेंट कमिश्नर लाइ जोड़ियल नई बिल्डिंग आहे जेका इस्तेमाल खां अॻु ई तबाह थी वई आहे। कुछ साल पहिरीं मरहूम सरदार अली मोहम्मद खान मार सिंध हुकूमत खां ही ऑफिस मंज़ूर कराई ऐं हिन बिल्डिंग लाइ 80 लख मुख़्तस कराया। वॾी ॻाल्हि त मरहूम सरदार अली मोहम्मद खान मार हिन बिल्डिंग जो नक्शो बि पाण ठारायो ऐं पीड़ जो पत्थर बि हुन पाण ई रखियो, पर अफ़सोस जो हुनजे लाॾाणे बाद ही बिल्डिंग लावारिस बणिजी वई आहे। हिन बिल्डिंग जे अंदरें हिसे में मिट्टी जा तह ॼमी विया आहिनि ऐं दरनि खे ज़ंग लॻी विया आहिनि, जॾहिं त बिल्डिंग जे चौधारी वण ॿूटा तोड़े गाह फुटी पियो आहे जेको हिकु ॿेले जी शिकिल अख़्तियार करे वियो आहे। हे 80 लख सां तामीर थी आहे। अॼु तव्हां हिनखे ॾिसंदो त हिते झंग ॿूटा लयूं थी वियूं आहिनि ऐं असिस्टेंट कमिश्नर वेहे न त उहो कंहिं महिल टाउन ऑफिस वेहे थो, कंहिं महिल मुख़्तियारकार ऑफिस वेहे थो। हे सरदार अली मोहम्मद ख़ान हिकिड़ो तालके खानगढ़ जी आवाम खे हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो हुयो। असां शहर वासियुनि खे अपील कंदासीं, सोशल वर्करनि खे अपील कंदासीं, साफ़ दोस्तनि खे अपील कंदासीं, शहर हिताज खे अपील कंदासीं, ख़ासि करे कामेड़ दोदे खे चवंदासीं त हिन जे लाइ तहरीक लाइ वञे। डीसी कोर्ट खे हेॾो ऑफिस धरणो हयो वञे। ॾिसो साईं, पाणी बीठो आहे, झंग बीठो आहे, वण बिल्डिंग खे नुक़सानु ॾेई सघनि था ऐं दीवार बि किराए सघनि था। बाक़ी ते बरसाति थींदी आहे, पाणी बीजी वेंदो आहे। PPM ने सरदार मोहम्मद बख्श खान मार, सूबाई सलाहकार मीर बगुल खान मार, मरहूम सरदार अली मोहम्मद खान मार जे फर्ज़ंद सरदार अहमद अली खान मार तोड़े ज़िले इंतज़ामिया खे घुर्जे त हिन बिल्डिंग खे फ़ाल करण लाइ कोशिशूं वठनि त जीअं मरहूम सरदार अली मोहम्मद खान मार जो ॾिनल प्रोजेक्ट मुकमिल थी सघे। कैमरामैन अलीजान सां गॾु साहिल काज़ी, सिंध TV न्यूज़, खानपुर महर।